रहमान रहीम सभिनी शागिर्दनि ऐं वालदेन जे लाइ मैसेज आहे ख़ैर सां ईद जूं मोकलूं थी वियूं आहिनि ऐं हीअ कॉलेज ॿीहर स्टार्ट थी चुको आहे। उस्ताद प्रिंसिपल क्लरिकल स्टाफ सभु जेको आहे सो अवांजो कॉलेज जे अंदरि मौजूदु आहे। शागिर्दनि जे लाइ ही जेको आहे सो मैसेज रखूं पिया त शागिर्दनि जी जेकी आमद आहे या जेकी अटेंडेंस आहे उहा अॼु पहिरियों ॾींहुं आहे, शायदि इन करे ऐं जुमे जो ॾियारो आहे त न हुजण जे बराबरि आहे। पर जीअं तव्हांजा क्लास जुमो हुजे या छंछरु हुजे या कहिड़ो बि ॾियारो हुजे, अवांजा क्लास रेगुलर जी बुनियाद ते अवांजा प्रैक्टिकल रेगुलर जी बुनियाद ते थियनि था। महिरबानी कयो, ताउन कयो ऐं हींअर जल्दी तव्हां जेको आहे फस्ट ईयर जी रिज़ल्ट बि अनाउंस थियण वारी आहे। उन खां पोइ अवांजा इंटर जा जेके फार्म आहिनि या प्लस में जेको आहे फस्ट ईयर जा जेके इम्तिहानी फार्म आहिनि उहे बि असीं भरिजंदासीं। ऐं बार बार इहो मैसेज सभिनी जेको आहे सो शागिर्दनि ताईं जेको आहे सो SMS जी सूरत में प्लस में वीडियो जी सूरत में पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां त जिन शागिर्दनि जो इनरोलमेंट रहियल आहे उहे जेको आहे सो कॉलेज सां ताउन कनि या उहे शागिर्द जिन ॿियनि पंहिंजे तइलीमी इदारनि में पंहिंजी दाख़िला वरिती आहे असां वटि बि उनजी दाख़िला हुई ऐं असां वटि उन दाख़िला जेको आहे कंटिन्यू न कई ऐं उनजो जेको आहे इनरोलमेंट जो जेको प्रोसेस हो उहो अधूरो रहिजी वियो। हालांकि असां बग़ैर मार्कशीट जे बि उन्हनि जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे बोर्ड ऑफिस में मोकिलिया हुआ। उन हवाले सां मूं हिकिड़ो वीडियो बि रखियो त जेके शागिर्द डबल जेको आहे सो तइलीमी इदारनि मां अगरि इनरोलमेंट कराईंदा त यकीनन उते जेको आहे किथे किथे उनजो जेको आहे सो इनरोलमेंट थी सघिजे थो, फासी सघे थो। छो त ॿिनि जॻहियुनि ते जेकॾहिं इनरोलमेंट भरिजे थो त यकीनन उहो जेको आहे उन जे लाइ नुक़सानु हूंदो। त अहिड़नि सभिनी शागिर्दनि खे जेको आहे सो कम्युनिकेट करण जी कोशिशि कई जंहिंजा फार्म असां वटि हुया पर उहे फार्म न थी सघिया। त महिरबानी कयो, हींअर अवांजा क्लास हलनि पिया, अवांजा प्रैक्टिकल जो सेशन हले पियो, अवांजा ॿिया जेके ज़रूरी जेको आहे इम्तिहानी फार्म आहिनि उनजो सिलसिलो हले पियो। उन जे लाइ कॉलेज अचो, जेकॾहिं कंहिंजो को ऑब्जेक्शन में इनरोलमेंट आहे त महिरबानी करे उहो ऑब्जेक्शन मां पंहिंजो इनरोलमेंट रिमूव करायो। इम्तिहानी फार्म भरण जे लाइ जेकी असांखे ग्लोबल डॉक्यूमेंट्स खपंदा जंहिंमें फ़ोटो आहे, मार्कशीट आहे या स्लिप आहे त उहा बि जेको आहे सो कंसर्न क्लार्क वटि जमा करायो। त महिरबानी कयो, जेके बि शागिर्द ऐं वालदेन हिन मैसेज खे ॿुधनि था, पढ़नि था ऐं जेको आहे सो जंहिंजे में जेको आहे सो समाज ताईं हीउ मैसेज वञे थो त उहो ताउन कयो ऐं पंहिंजी अटेंडेंस तइलीमी इदारे जे अंदरि रखो। छो त हींअर जेको इम्तिहान आहे उहो अञा परते आहे। सॼो मई जो महीनो जेको आहे सो अवांजा क्लास हलंदा, इन विच में अवांजा प्रैक्टिकल हलंदा, इन विच में कुझु न कुझु जेको आहे सो अवांजूं ॿियूं एक्टिविटीज़ बि कॉलेज जे अंदरि हलंदियूं। त महिरबानी कयो, पंहिंजे कॉलेज जे अंदरि पंहिंजी अटेंडेंस खे यकीनी बणायो। छो त अवांजे अचण सां ई हीअ तइलीमी इदारा हलंदा, अवांजे न अचण सां हीअ तइलीमी इदारा ईअं ई वीरान रहंदा, अवांजे ताउन सां ई हीअ इदारा हलंदा। असीं अवांजो इंतज़ारु कयूं पिया। महिरबानी कयो, पंहिंजे कॉलेज अचो, पंहिंजा क्लास अटेंड कयो, पंहिंजा प्रैक्टिकल अटेंड कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद।